नाज़रीन ख़बर है क्रमपुर लाड़ो वारे इलाइक़े में जेका अवां सां शेयर कयूं पिया। नापरकोट थाणे जी हद क्रमपुर लाड़ो वारे इलाइक़े अल मदीना होटल अॻियां 125 मोटरसाइकिल ते सवार 3 नामालूम हथियारबंद इंडस हाईवे ते जीअल कार के हथियारनि जी ज़रूरत अॻु ॾेई कार में सवार माण्हुनि खां 40,000 रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे नापरकोट पुलिस की मौजूदगी में फायरिंग कंदा फरार थी विया। वाक़ई सब इलाइक़े में खौफ़ पखिड़िजी वियो। नाज़रीन अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। नापरकोट थाणे जी हद क्रमपुर लाड़ो वारे इलाइक़े अल मदीना होटल अॻियां 125 मोटरसाइकिल ते सवार 3 नामालूम हथियारबंद इंडस हाईवे ते जीअल कार के हथियारनि जी ज़रूरत अॻु ॾेई कार में सवार माण्हुनि खां 40,000 रोक रक़म, मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे नापरकोट पुलिस की मौजूदगी में फायरिंग कंदा जाइ वारदात तां आसानी सां फरार थी विया, जॾहिं त वाक़ई सब इलाइक़े में खौफ़ पखिड़िजी वियो आहे।